वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जूं ॿ हस्तियूं जेके तमामु बहितरीनु फ़नकार हुया सिंध जा। उन्हनि जे विच में छो जेको आहे सो हिकु अणवंदड़ थी ऐं ॿई फ़नकार छो पाण में कावड़िया ऐं इहे ॿई फ़नकार सिंध जा हिकु वॾा फ़नकार चयो वञनि था ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा किसा ऐं कहाणियूं यूट्यूब ते तमामु घणा वायरल आहिनि। ऐं उन खां अलावा जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो पाण में उस्ताद ऐं शागिर्द हुया ऐं उस्ताद ऐं शागिर्द पाण में छो कावड़िया कहिड़ी ॻाल्हि थी। ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडे जलाल चांडे जे वञण खां पोइ कहिड़ा जेको आहे सो कलाम जलाल चांडे जे लाइ ॻायो हुयो ऐं उन महफ़िल में हज़ारे माण्हू रोअण स्टार्ट थी विया। उस्ताद तुझी जुदाई में जलाल तुझी जुदाई में दादा तुझी जुदाई में समूरी सिंध रोजे पई बजाई तो जुदाई जंहिं महफ़िल में जलाल चांडे कलाम मोहम्मद उर्स चांडे जलाल चांडे जे शान में कलाम चयो हुयो ऐं उन खां अलावा पहिरीं वरसी जेका थी हुई जलाल चांडे जी उन वरसीअ में बि मोहम्मद उर्स चांडियो शामिलु थियो हुयो ऐं उन में इहो कलाम मोहम्मद उर्स चांडे चयो हुयो। सभ खां पहिरीं उन कलाम जा कुझु ॿोल ॿुधो तव्हां दोस्तो। इहे तव्हां ॿोल ॿुधा मोहम्मद उर्स चांडे जे जलाल चांडे जे शान में कुझु गुफ़्ता चया हुया बल्कि पूरो कलाम आहे इन जो। असां मुकमल पंहिंजे चैनल ते नथा हलाए सघूं लेकिन असां थोरो जेको आहे सो असां तव्हांखे ॿुधायो। जे अगरि इन कलाम खे तव्हांखे मुकमल ॿुधणो आहे त यूट्यूब ते सर्च करे ॿुधी था सघो। दोस्तो जलाल चांडियो हिकु सिंध जो वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे हिकिड़े ॾींहुं कुझु माण्हू महफ़िल में चिड़ाइण जे लाइ अची पुॻा ऐं जलाल चांडे खे बार बार फरमाइश जे नाले पिया चवनि ऐं बार बार जेको आहे सो तंग पिया कनि। त उन खां पोइ मोहम्मद जलाल चांडे मोहम्मद उर्स चांडे जे बारे में हालांकि मोहम्मद उर्स चांडे जो नालो वठी जलाल चांडे कोन तनक़ीद कई हुई लेकिन मोहम्मद उर्स चांडे उन ॾींहं खां वठी केरु न ॾिसंदो आहे त मां बि बेवफ़ा आहियां पर लतीफ़ जहिड़ो दरवेश चई त अञा कया हिन कल जो तई कापड़ी ऊंधा थोड़ी थी आज ऊंधा थी ज़मानो ई न हूंदो। जेको आहे सो पाण ॾे ॻाल्हियूं छिकण लॻो त जलाल चांडियो मुंहिंजे बारे में थो चए। दोस्तो उन टाइम में हिकु वॾो महफ़िल हुयो जंहिंमें जलाल चांडियो ॻाए पियो ऐं उन में ईअं चइजे थो त उर्स चांडे जा कुझु दीवाना हुया या उर्स चांडे जा कुझु माइट हुया जेके जलाल चांडे जे इन महफ़िल में बार बार इहा ॻाल्हि पिया दोहराइनि त इन गाने जी फरमाइश तव्हां करे ईअं चओ त मोहम्मद उर्स चांडे जे उस्ताद इन गाने जी फरमाइश कई आहे ऐं बार बार माना जलाल चांडे खे तंग पिया कनि ऐं परेशान पिया कनि। त पोइ इन जेको आहे सो परेशानीअ में जलाल चांडे इहे गुफ़्ता ॻाल्हाया हुया त के अहिड़ा फ़नकार आहिनि जिन्हनि खे कलाम पढ़ाई शाइरी ॻाइणु नथी अचे त पोइ महिरबानी करे ॻाइनि बि न। इहे गुफ़्ता मोहम्मद उर्स चांडे पाण ॾे छिकिया हुया त जलाल चांडियो उस्ताद मुंहिंजे बारे में इहे ॻाल्हियूं चए थो। त इन खां पोइ ॿई जेको आहे सो फ़नकारनि में कुझु अणविंदड़ थी ऐं ग़लति फ़हमियूं पेश थियूं लेकिन जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो ॿई हिकु बहितरीनु इंसान हुया सिंध जा जिन्हनि पाण में आख़िर ताईं निभायो ऐं मोहम्मद उर्स चांडियो शागिर्द हुयो जलाल चांडे जो ऐं पंहिंजे आख़िरी ताईं जॾहिं जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे वियो त मोहम्मद उर्स चांडे जलाल चांडे जे जेको आहे सो विछोड़े में इहो कलाम बि चयो हुयो ऐं इहा जेका पहिरीं वरसी थी जलाल चांडे जी उन वरसीअ में शामिलु थी मोहम्मद उर्स चांडे उन वरसीअ जे दौरान इहो कलाम जलाल चांडे जे लाइ चयो हुयो ऐं जलाल चांडे जे नेकीअ में ऐं जेको आहे सो उन जी तारीफ़ में इहे ॿोल चया हुया जेके तमामु घणो माण्हुनि में मक़बूल बि थिया ऐं तमामु घणो जेको आहे सो माण्हुनि खे पसंदि बि आया। त वॾी महिरबानी उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब कयो सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।